अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अली गुल मला। तव्हां ॾिसी रहिया आहियो खाहोड़ी टीवी चैनल। उनखे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटन भी दबायो ताकि असां भी मज़ो वठी सघूं ऐं तव्हां भी मज़ो वठी सघो। उहो मज़ो तॾहिं वठिबो उन शाइरी, सुठी शाइरीअ जो। नक्श हुई है रूह पे सखियो मेरे यार की सूरत। अखियूं मुंहिंजूं मसलिहतनि जे बार हेठां झुकल रहनि थियूं, पोइ बि माण्हू चवनि था उहे ॻाल्हाइनि थियूं। ऐं जंहिंमें शाह लतीफ़ जी शाइरी बि हूंदी। पेरे पवंदी सान चवंदी सान। असांजे आम सिंध जो जेको अदब आहे उहो बि हूंदो। पुछनि से पसंदि जॾहिं तॾहिं प्रिय खे। ऐं उन में मज़ा जेको आहे टोटका बि हूंदा। ऐं उनमें सुठियूं सम्झाणियूं बि हूंदियूं। इस्लाही नंढा नंढा ड्रामा बि तव्हांखे उन में नज़र ईंदा। तोखां वधीक त ताजु मूंखे थो थिए जो अॼु जा MA पास नौजवान बि मूंखे नथा पढ़ी सघनि। उन करे ई त रोआं थी न हाणे उहे ई माण्हू पंहिंजे मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि खे इंग्लिश मीडियम ऐं ॿियनि मीडियम में दाख़िल था कराइनि ऐं पंहिंजी अबाणी ॿोलीअ खां मुंहुं ई फेरे विया आहिनि। सुठे फनकारनि जा गीत बि तव्हांखे हिन खाहोड़ी चैनल में नज़र ईंदा। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं उन तव्हां सब्सक्राइब कंदव ऐं घंटी जो बटण दबाईंदव। अचो त मां बि सब्सक्राइब कयां ऐं घंटी जो बटण दबायां। खाहोड़ी टीवी।